साथियों, अज किताब है तीसरी दुनिया का फलसफा इंकार। टी दुनिया जो इनकारी फ़लसफ़ो जेको सलाहुद्दीन दरवेश रवश नदीम लिखियो आहे, जंहिंजो छपाईंदड़ जेको इदारो आहे उहो तख़लीक़ात लाहौर आहे। हीउ सन इशाद 2001 में छापियो वियो आहे, जंहिंजी उन वक़्त जी क़ीमत आहे 120 रुपया। हीअ किताब 138 पेजनि ते मुश्तमिल आहे ऐं हिन जा 3 बाब आहिनि, जंहिंमें उर्दू में हिसा अवल, हिसा दोम, हिसा सोम। उन्हनि टिनी जो हिसा अवल जेको पहिरियों बाब आहे उन जो उनवान आहे आज़ादी की ग़ुलामी। हिसा दोम जो जेको उनवान आहे ग़ुलामी की आज़ादी, ऐं हिसा सोम हक़ीक़ी आज़ादी। इन जे अंदरि वरी हिकिड़ा टॉपिक आहिनि, उहे मुख़्तलिफ़ आहिनि त ग़ुलामी छा आहे, ग़ुलामी क्या है, आज़ादी क्या है, तबक़ाती मुफ़ादात और सियासी आज़ादी, तबक़ाती मुफ़ादात और मुआशी आज़ादी, तबक़ाती मुफ़ादात और समाजी आज़ादी। ईअं ई ॿिए हिसे जा बि कुझु टॉपिक जेके हिते ॿुधाया। तीसरी दुनिया और 21वीं सदी का ख्वाब, या तीसरी दुनिया में सियासी, समाजी और माशी ताल्लुकात कार, या टियों हिस्सो आहे उन में गैर हक़ीक़ी इनकलाबी क़ुवतें, हक़ीक़ी इनकलाबी क़ुवतें, या इनकलाबी पार्टी से क्या मुराद है, फ़लसफ़ा इंकार, फ़लसफ़ा इनकलाब तक, जहिड़ा वसी ऐं शानदार मौज़ू हिन किताब में आहिनि। ऐं हीअ किताब अली अब्बास जलालपुरी खे अर्पियो वियो आहे। इन किताब जा लिखंदड़ जेके आहिनि उन्हनि टी दुनिया जे जेको शऊर आहे उन जो इनकार किथे बीठो आहे, कीअं बीठो आहे ऐं उहो छा आहे, उन बाबति तफ़सीली गुफ़्तगू थियल आहे। ऐं असांजे नौजवाननि खे हीअ किताब पढ़णु घुरिजे, छो जो पहिरीं, ॿीं, टीं ऐं टी दुनिया, उन खां पोइ चौथी दुनिया जो ख्वाबु साईं जेम्स जो हुयो, जंहिं लाइ इहो बि चयो वेंदो आहे त आरीसर चौथी दुनिया जो मुफ़किर आहे। ऐं अहिड़ी चौथी दुनिया जी ॾाप या मुफ़किरी जी डोड़ में असांजा खोड़ दानश्वर, जिन्हनि मजमूई तौरु क़ौमी तारीख़ुनि में भञ ड्राह करे उन्हनि सां जेको हशर कयो उहो अव्हां जे साम्हूं आहे। सिर्फ़ु इन बुनियाद ते त हू बि चौथी दुनिया जा मुफ़किर थियणु चाहिनि पिया, या क़ौमी दानश्वर थियण जे उन चकर में इन्हनि जे अंदरि जेको भञ ड्राह वारो मातो या भञ ड्राह वारियूं जेके आदतूं रहियूं उन्हनि केतिरो असांखे नुक़सानु ॾिनो। पाण ॾींहुं वसी टॉपिक आहे, इन ते वरी कॾहिं ॻाल्हाईंदासीं। पाण अॼु इन किताब जेको तीसरी दुनिया का फ़लसफ़ा इंकार आहे उन ते इहे वीचारूं था त इहो असां सभिनी दोस्तनि खे पढ़णु घुरिजे, जंहिंजे टाइटल बैकग्राउंड ते अरशद मेराज 2 अखर लिखिया आहिनि उन लिखंदड़नि लाइ। ऐं इन किताब जा जेके 3 बाब आहिनि उहे असां सभिनी सां सलाहियल आहिनि। ऐं ज़रूरु आहे त हिननि जी सोच, हिननि जी राय पंहिंजी आहे, पर हिकिड़ियुनि शयुनि खे सुलझाइण वारो तरीक़ो ॾाढो शानदार आहे हिन में, ऐं उहो असां सभिनी खे पढ़णु घुरिजे। ऐं ईअं ई असां सभु इन्हनि किताबनि खां वाक़ुफ़ियत हासिलु करे अॻिते वधूं ऐं असां पंहिंजनि मामलनि खे सम्झूं त तमामु बहितरु आहे।